चंबर शहदादकोट ज़िले में गर्मीअ जी जेका शिदत आहे उहा तेज़ थी वई आहे ऐं जंहिं करे जेको आहे त माण्हू तमामु घणो परेशान आहिनि। अॼु जेको गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो आहे उहो वधि में वधि 47 सेंटीग्रेड ते पहुची चुको आहे ऐं ईंदड़ ॾींहंनि में उहो पद तमामु घणो मथे वञी सघे थो ऐं मौसमियात खाते जी जेका आगकथी आहे त 27 मई खां वठी गर्मी पद 50 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। त हिन गर्मीअ खे मुंहुं ॾियण जे लाइ माण्हू ॾाढो परेशान आहिनि। ख़ासि तौर ते सुबुह जो 11 बजे खां 3-4 वॻे ताईं माण्हू ॿाहिरि निकिरण खां एहतियात करे रहिया आहिनि, जॾहिं त जेके माण्हू ॿाहिरि आहिनि उहे बि गर्मीअ खां बचण जे लाइ पाण खे जेको आहे त पार्कनि ऐं वणनि जे हेठां वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि ऐं ख़ासि करे जेके थधियूं शयूं आहिनि उहे वापराए रहिया आहिनि ऐं थधियुनि शयुनि जे वापराइण में बि इज़ाफ़ो थी वियो आहे, बर्फ़ में इज़ाफ़ो थी वियो आहे। त अहिड़े नमूने माण्हू बचण जी कोशिशि त करे रहिया आहिनि, पर हिन शदीद गर्मी में बिजली जी लोड शेडिंग जेका आहे उहा तमामु घणी वधियल आहे ऐं माण्हुनि खे हिन गर्मीअ खां पाण खे बचाइणु तमामु ॾुखियो थी वियो आहे।